अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलगी ऐमान और फराशा। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जे हवाले सां सुठी ख़बर आहे। सुभाणे को सरप्राइज़ थी सघे थो। ईरान खे कंहिं बि सूरत में एटमी हथियार हासिल करण न ॾींदासीं। मुआहिदो न थियो त ईरानी बंदरगाहुनि ते पाबंदी बरक़रार रहंदी। पर ख़बरू इदारे मूजिब अमेरिकी सदर वधीक चयो आहे त सुभाणे हिकु सुठी ऐं ज़हीन शख़्सियत व्हाइट हाउस अची रही आहे। सुभाणे सुबुह जो हिकु गैर मामूली न्यूज़ कॉन्फ्रेंस कंदासीं। ईरान हुरमुज़ वारो सामूंडी लंघ ॿीहर बंदि करे छॾियो। पासदारान इनकलाब चयो आहे त अमेरिका नाकाबंदी ख़त्म थियण ताईं हुरमुज़ वारो सामूंडी लंघ बंदि रहंदो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकिर कालीबाफ चयो आहे त अमेरिकी सदर जा बयान कूड़ जी गोथरी आहिनि। ईरान पंहिंजो रचियल यूरेनियम हवाले न कंदो। हवाई फ़ौज जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू चयो आहे त मई वारे मार्के में पाकिस्तान जी ताक़त ऐं हुनरमंदी ॾिसी दुश्मन दंग रची पियो। पाकिस्तान हर क़िस्म जी अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदो। काकोल मिलिट्री अकेडमी में पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे एयर चीफ मार्शल वधीक चयो आहे त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे ऐं तकरारनि जे हल लाइ ॻाल्हियुनि ते यकीन रखे थो। आलमी सतह ते अमन लाइ पाकिस्तान जूं कोशिशूं वाखण लाइक़ आहिनि। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF सां स्टाफ लेवल मुआहिदो थी वियो आहे। पाकिस्तान खे जल्द ईंदड़ किस्त जारी थी वेंदी। S&P ग्लोबल रेटिंग्स जे नुमाइंदनि सां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त पाकिस्तान हलंदड़ महीने $1.4 अरब जो यूरो बॉन्ड कामयाबी सां अदा कयो आहे। सऊदी अरब $3 अरब जे इज़ाफ़ी माली मदद जी ख़ातिरी कराई आहे। मुल्क में डीज़ल खां पोइ LPG ऐं गासलेट बि सस्तो। हुकूमत LPG जे फी किलो अघ में ₹20 घटिताई करे छॾी। नओं अघु ₹390 फी किलो मुक़रर। गासलेट जे अघ में ₹21.34 फी लीटर लाथ। फी लीटर अघु ₹428.81 थी वियो। नोटिफिकेशन जारी। डीज़ल अॼु खां ₹32.12 सस्तो। फी लीटर ₹353.42 में मिलंदो। सखर सर्किट हाउस में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि विच में खूनी तकरारनि जे निबेरे लाइ जरगो। अली गोहर महर जी सरपंची हेठि जरगे में गौस बख्श महर, अमीर बख्श भुट्टो, शहरियार शहर ऐं ॿिया शरीक। शहर सीलरा, धौंदा, भुट्टा, सोलंगी ऐं ॿिनि बिरादरियुनि में हलंदड़ तकरारनि जा फ़ैसिला थींदा। बदनाम धाड़ेलनि खे बि पुलिस पहिरें हेठि सर्किट हाउस आंदो वियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। ठटे विझो खौफनाक रोड हादसो, दड़ेवासी 3 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। शुगर मिल भरिसां नामालूम तेज़ रफ़्तार गाॾी कार खे टक्कर हणी फरार। फौतुनि जी इनायत सूमरो, मुमताज़ सूमरो ऐं फैज़ान सूमरो तौरु सुञाणप। 2 ज़ख़्मी नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। लाश घर पहुचण ते वारसनि में कोराम। दादू में मेहरान टीवी जे कैमरामैन जे भाणे जो मुबैना तौरु ख़ुदकशी करे छॾी। कोटली खां महिमान थी आयल सजाद खोसो जो एक्साइज़ ऑफिस भरिसां गोली लॻियल लाश हथ। वारसनि जो चवणु आहे त नौजवान बेरोज़गार हो, जंहिं करे हुन ख़ुदकशी कई आहे। वेहण वेझो इम्तिहान ॾियण लाइ वियल शागिर्दियाणी औबाश नौजवान हथां अगवा ऐं बाज़ियाब। ॻोठ हासिल खोसो वासण शबाना चांडियो खे जवाबदार अगवा करे हिकु जॻह में क़ैद करे छॾियो। दोस्ती रखण लाइ न्याणी मथां पंहिंजी भेण जे साम्हूं तशदुद ऐं हवाई फायरिंग। मुतासिर शागिर्दियाणी बाज़ियाबी बाद वाल सां गॾु दांह खणी थाणे ते पहुची वई। शबाना चांडियो दाहींदे चयो त औबाश जवाबदार फरीद खोसो खेसि मुसलसल हिरासा कंदो रहे थो। हू इम्तिहान ॾियण वई त जवाबदार खेसि अगवा करे हिकु जॻह में बंदि करे रखियो, जिथे संदसि भेण बि मौजूदु हुई। जवाबदार तशदुद बैदि घर ॿाहिरां छॾे फरार थी वियो। SSP दादू ऐं ॿिया मामले जो नोटिस वठनि। जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।